नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर है। काज़ी अहमद मावा से शेयर कई पिया कार ऐं ट्रॉलर जो टक्कर थियो आहे। हादसे में कार के बाहि लगी वई, औरत सड़ी फौत थी वई, ड्राइवर ज़ख़्मी थियो आहे। अफ़सोसनाक ख़बर है। काज़ी अहमद मावा से शेयर कई पिया कार ऐं ट्रॉलर जो टक्कर थियो आहे। कार के बाहि लगी वई, हादसे में औरत सड़ी फौत थी वई, ड्राइवर ज़ख़्मी थियो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह कई पिया। काज़ी अहमद में हादसो पेश आयो आहे। कार ऐं ट्रॉलर जो टक्कर थियो आहे। कार के बाहि लगी वई, औरत सड़ी फौत थी वई, हादसे में ड्राइवर ज़ख़्मी थियो। तफ़सील मालूम कंदासीं। काज़ी अहमद मां आवाज़ जो रिपोर्टर ग़ुलाम हैदर बुलेदी असां लाइन ते मौजूद आहे। ग़ुलाम हैदर, हादसे जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, काज़ीगंज वेझो नेशनल हाईवे ते अॼु सुबुह 6 बजे हैदराबाद खां शाह वेंदड़ कार 78 मॉडल जे ड्राइवर खे निंड अचण करे ट्रॉलर जे पुठियां लॻी, जंहिंखां पोइ बैटरी मां गाॾी खे बाहि लॻी वई। इतला मिलण ते सिंध पुलिस ऐं मोटर पुलिस पर वक़्तु पहुची हिक माण्हू खे कढी वरितो ऐं जॻह ते हिकु औरत फाथल हुअण करे नालो ज़ीनत बाहि में सड़ी रखी वई। जॾहिं त पहुचण जो लाश पंहिंजे अपाणे फारूक शाह रवानो कयो वियो आहे ऐं ज़ख़्मी खे रूरल हेल्थ सेंटर ख़ातिमत पहुचायो वियो आहे, जिनखे फर्स्ट एड ॾियण खां पोइ रवानो कयो वियो आहे। उन मौक़े ते ऑपरेशन ऑफिसर फकी राजी ॿुधायो त असांखे इत्तला मिलियो त जंहिं खां पोइ असां पंहिंजी गाॾी खे पाबंद कयो त उते पहुचण लाइ असां पिण पर वक़्तु पहुतासीं ऐं एम्बुलेंस ऐं फायर ब्रिगेड घुराए वरितो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ग़ुलाम हैदर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।